वार में अदीबन ऐं सियासी समाजी धुरनि अॼु ॿिए ॾींहुं बि नजीब चांडिये, इरफान मनान, वकार रज़ा चोलियाणी ऐं ॿिनि जी अॻवानी में प्रेस क्लब ताईं रैली कढी। उन मौक़े ते अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी सरकार सदारती आर्डिनेंस ज़रिए सामूंडी ॿेटनि ते कब्ज़ो करण जी कोशिश करे रही आहे, जंहिंजी हू सख़्त मज़म्मत कनि था। हुननि चयो त इमरान सरकार गैर आइनी क़दम खणण, असेंबलियुनि जी लाताड़ करे सिंध मथां ग़लति फ़ैसिला मढ़े रही आहे। पीपल्स पार्टी हमेशह पंहिंजे मफ़ादनि ख़ातिर सिंध जो सौदो कयो आहे। सिंध 3 ॾींहंनि खां वठी सरापा एहतजाज बणियल आहे, पर इमरान सरकार अञा ताईं उनखे वापसि वठण लाइ तयारु न आहे। जेसीं ताईं इमरान सरकार गैर आइनी ऐं गैर जमहूरी क़दम खणणु बंदि नथी करे, तेसीं ताईं सिंध जा माण्हू सरापा एहतजाज बणियल रहंदा। हिकिड़ा जेके ॿेट आहिनि, हिकिड़ा जेके किनारा आहिनि, जेके दरिया आहिनि, उहे क़ौमुनि जूं अमानतूं थींदा आहिनि। उन्हनि ते हक़ु उन्हनि जो ई आहे त वफ़ाक़ी सरकार केरु थींदी आहे जो उनजा फ़ैसिला करे। पर असां इहा ॻाल्हि सम्झूं था त जेकी पीपल्स पार्टी जी जेकी माना ख़ामोशी आहे, उन मां इहा शइ ज़ाहिर आहे त उहा डील में शामिल आहे। हुनखे पंहिंजा मुफ़ाद खपनि। कराची धार थिए ऐं कॾहिं कराची या सिंध सॼी खपाई वञे, पीपल्स पार्टी सदाईं सिंध खे खपायो आहे। हिन वक़्तु बि पीपल्स पार्टी क़ौमी वारी सिसी लिकाई आहे, भई सॼो वफ़ाक़ सां ठाव करे ऐं पंहिंजा केस वापसि वठण लाइ जेको आहे सिंध खपाई आहे। बेटनि ते हिननि जो जेको नओं प्लान जुड़ियो आहे, असीं हिनखे रद्द था कयूं। सिंधी क़ौम रद्द थी करे, असीं वफ़ाक़ खे चिटो ॿुधाए था छॾियूं त जेकॾहिं तव्हां अण ऐलानियल सिंध जे मथां 1 यूनिट मढ़े छॾियो आहे त पोइ सिंधी माण्हुनि अयूब जे दौर में बि मज़ाहिमत कई हुई, सिंध उथी हुई। हा, सिंध जनरल मुशरफ सां बि विड़ी हुई त सिंध ज़िया जे दौर में बि पंहिंजे वसीलनि जी मालिकी कई। अॻवाननि मुतालबो कयो त पीपल्स पार्टी वफ़ाक़ सां मिलियल नाहे त MP ऐं MNAs एहतजाज में शामिल थियनि। कैमरामैन इरफान सुंगरो सां गॾु असगर मेरासी, सिंध टीवी न्यूज़ वार।